मर्द जो कम आहे पंहिंजे घर वारी जी सार संभाल नहीं, उन्हें जे ज़रूरतुनि जो पूराओ करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त ज़ाल मुड़स पाण में हिक ॿिए खे निहारनि था। ज़ाल चवे थी ही मुंहिंजो वर आहे, मुड़स चवे थो ही मुंहिंजी घर वारी आहे, हिक ॿिए खे मुहबत सां निहारनि था, पोइ हीअं हथ हथ में मिलाए। ज़ाल मुड़स खे, मुड़स ज़ाल खे हथ हथ में मिलाए थो त अल्लाह ताला ख़ुशि थी इन ज़ाल मुड़स ॾे रहमत जी नज़र सां ॾिसंदो आहे। साईं फरमाइनि था तव्हां में सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो आहे। साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे घर वारनि सां भलो हलण वारो आहियां। न तेल वठी ॾियसि, न मुसाक वठी ॾियसि, न ख़र्च पखो ॾियसि, न मानी टाइम सां वठी ॾियसि, न को अटो चांवर वठी ॾियसि, वरी रहंदो कावड़ियो ईंदी ॿाहिरि फूकियो ईंदो, मानी करे रखी अथई। अड़े निभागा तूं बोड़ वठी ॾे त रथे ॾियां न। साईं फरमाइनि था अजब आहे जो ज़ाल खे मारे थो जीअं जानवरनि खे कुटबो आहे, वरी इहो नथो सोचे त शाम जो वरी बिस्तर ते हिन सां गॾु मूंखे रहणो आहे। कहिड़ो बेहया माण्हू आहे, ॾींहं जो हुनखे मारे कुटे थो ऐं शाम जो वरी बिस्तर ते हुन सां गॾु थो राति गुज़ारे। इहो ख़्यालु नथो अचे त राति जो मूंखे हिन सां गॾु रहणो आहे। मुंहिंजे सोणे सरदार मदीने वारे ताजदार फरमायो त पंहिंजे घर वारी खे जेकॾहिं तव्हां गिरहो ठाहे वात में विझो त इहो बि इबादत आहे। साईं फरमाइनि था जेको माण्हू मर्द पंहिंजे घर वारी खे पाणी खणी पाणी पीआरे त उनखे अजुर ॾिनो वेंदो। जे गिरहो ठाहे घर वारी जे वात में विझी त इहो बि सवाबु आहे, ॿिनि नफ़लनि जो सवाबु आहे। हज़रत साईं जन पिया अजीज़ बयानु कनि त हिकिड़ो माण्हू थी बीठो, चई उहे मायूं हुजनि उन्हनि खे हिननि जिनड़ियुनि खे विझो हुयो बेज़ार हुई। हाँ सुठो सलूक रखो, सुठो ॻाल्हायो, गार न ॾियो, घटि वधि लफ़्ज़ नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हायो। तोड़े तव्हांजी घर वारी आहे त बि इख़लाक़ वारो सुठो लफ़्ज़ ॻाल्हायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन 9 घर वारियूं हूं मुंहिंजे सोणे सरदार। उम्मत खे 3 खां वधीक पढ़ण जी इजाज़त न आहे। हिकिड़ी पढ़ण जो, ॿी पढ़ण जो, 3 पढ़ण जो, 4 पढ़ण जो, 4 ते तव्हांजी इजाज़त। पर शर्त इहो आहे त बराबरी कयो, सुलूक सुठो रखो, सभिनी सां हिकु जहिड़ो बर्ताव कयो त पोइ 4 ते पढ़ण जी सघो था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाईंदा हुआ सभिनी बीबियुनि खे हिकु जेतिरो टाइम ॾींदा हुआ, ख़र्च पको सभिनी खे हिकु जेतिरो ॾींदा हुआ। पाण फरमाईंदा मुंहिंजा मौला हीअ तक़सीम आहे जेका मुंहिंजे वस में आहे उहा मां कयां पियो, बाक़ी दिलि वारो मामिलो तुंहिंजे हथ में आहे, उन जो मूंखों पुछाणो न कजे। दिलि कंहिंसां वधीक आहे कंहिंसां घटि आहे, इहा पंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। दिल वारो मामिलो रब जे हवाले आहे, बाक़ी ज़ाहिरी ख़र्च आहे, पको आहे, लटो आहे, कपिड़ो आहे, ख़र्च पको उहो सभिनी खे हिकु जेतिरो ॾिए। साईं फरमाइनि था इहो हुननि जो हक़ आहे। हमरा हिकिड़ो को न को बहानो करे रोज़ ज़ाल खे पादरण, वीचारी मोचड़नि जे डप खां सभु कम ठाहियूं सरंजाम कयूं वेठी आहे। हिकिड़े ॾींहुं ॾिठई हाणे को बहानो कोन्हे, कीअं मारियां कीअं कुटियां, बहानो को खपे। हीअं ॾिठी आसमान में हीअं तारनि जो गस थींदो आहे न, हीअं जे सुतो चई रने हे रस्ते जे हेठों मुंहिंजी उहो खट रखी अथई, हे रस्तो आहे न मथां सितारा थींदा आहिनि